नासी खैरपुर में खबरवार से शेर नासी खैरपुर की अदालत अरब शहजादे समेत 16 जन खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म दी चुको है। थर्ड एडिशनल सेशन जज मकबूल अहमद पेमर की अदालत गोठाणी रजा शेर पारा दाखिल दरख्वास्त बुधणी कई। बुधणी बाद अदालत अरब शहजादे हमदान बिन सेठ मैनेजर शुमाइल लाड़क मुलाजिम असद शहर बिन खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म दी चुको है। फरियादी रजा शेर मौजूब अरब शहजादन अछड़े थर ऐं ॿिनि इलाइक़नि में शिकार दौरान मुकामी माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं आहिनि। खैरपुर में वाक़िया आगाह कई पिया। खैरपुर की अदालत अरब शहजादे समेत 16 जननि खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म दी चुको है। तफसील में कंदासी खैरपुर में धरती टीवी के रिपोर्टर अली अकबर गोपांग का। जी अली अकबर गोपांग आगाह कजो। जी अछड़े थर में अरब शहजादन की ज़्यादतियुनि खिलाफ दाखिल करायल पटिशन की बुधणी थी गुजरी है। अदालत अरब शहजादन ऐं संदसि साथियुनि खिलाफ FIR दाखिल करण जो हुक्म जारी करे छॾियो आहे। थर्ड एडिशनल सेशन जज मकबूल अहमद मेमून की अदालत में रजा शर की फरियाद से अरब शहजादन की ज़्यादतियुनि खिलाफ दाखिल करायल पटिशन बुधणी दौरान अदालत 16 पुलिस के अरब शहजादन हमदान बिन जैद ऐं संदसि मैनेजर शमाइल लाड़क मुलाजिम असद शहर समेत 16 जननि खिलाफ केस दाखिल करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। वाज़े रहे त फरियादी रज़ा शहर पंहिंजे वकील एडवोकेट आयशा परवीन खंड ऐं एडवोकेट मोहम्मद नवाज़ शहर मार्फत कोर्ट अदालत में अरब शहजादन हमदान बिन जैद ऐं संदसि साथियुनि खिलाफ पटिशन दाखिल कराई, जंहिंमें फरियादी पारां मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो त नारे तालुके अछड़े थर चूंडको ऐं ॿिनि इलाइक़नि में अरब शहजादन पारां शिकार दौरान मक़ामी माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं वञनि थियूं ऐं ज़्यादतियुनि खिलाफ मक़ामी माण्हुनि पारां एहतजाज तौरु कढियल रैली खे रोकियो वियो ऐं संदसि माण्हुनि मथां तशदुद कयो वियो हो। जी मेहरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾियण जे लाइ।